ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। असांखे आगाह कयो पिया आहिनि। अहम ख़बर बाबति पीडीएमए सिंध पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त डीसीएस चेयरमैन डीडीएमएस ॿिया लाॻापियल इदारा 24 कलाक अलर्ट रहनि। असांखे आगाह कयो पिया ॼाणियल ज़िलनि में बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। पीडीएम डीसीएस खे आगाही ॾेई छॾी आहे। अहम ख़बर बाबति असांखे आगाह कयो पिया ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। बिल्कुल नाज़रीन, नाम ख़बर आहे वहां थी पहुचाएं पिया ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। डीसीएस चेयरमैन डीडीएमएस ऐं ॿिया लाॻापियल इदारा 24 कलाकनि अंदरि अलर्ट रहनि। पीडीएमए सिंध ॼाणियल ज़िलनि में बरसाती ॿोॾ जो इम्कान पीडीएमए डीजीस खे आगाही ॾेई छॾी आहे। ख़बर थी पहुचाई पिया ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। डीसीएस चेयरमैन डीडीएमएस ॿिया लाॻापियल इदारा 24 कलाक अलर्ट रहनि। पीडीएमए सिंध पारां पधिराई जारी कई वई आहे। ॼाणियल ज़िलनि में बरसाती ॿोॾ जो इम्कान पीडीएमए डीजीसीस खे आगाही ॾिनी आहे। ख़बर थी पहुचायूं पिया ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे। डीसीएस चेयरमैन डीडीएमएस लाॻापियल इदारा 24 कलाक अलर्ट रहनि। पीडीएमए सिंध पारां उन्हनि खे चयो वियो आहे। ॼाणियल ज़िलनि में बरसाती ॿोॾ जो इम्कान पीडीएमए डीजीस खे आगाही ॾिनी वई आहे। बिल्कुल नाज़रीन, असांखे आगाह कयो पिया ईंदड़ 36 कलाकनि में जैकमाबाद, कंबर शहदादकोट ऐं दादू ज़िले में मामूल खां वधीक बरसाती ॿोॾ जो इम्कान आहे।